लाहौर में खबर ईंदा हाल त लाहौर में गुज़िरियल ॾींहुं जे वगड़नि ऐं पुरतशदुद वाक़िअनि जो इमरान ख़ान ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। DSP रायविंड जे फरियाद ते दाख़िल करायल FIR में चयो वियो आहे त हथियारबंद माण्हुनि समेत 400 माण्हुनि ते ॿधल जथे वगुड़ कया। FIR में वधीक चयो वियो आहे त जथे में शरीक माण्हू क़ौमी सलामती जे इदारनि खे धमकियूं ॾेई रहिया हुआ। इमरान ख़ान, हसान न्याज़ी, फरख हबीब, फवाद चौधरी, हमाद अज़हर ऐं ॿियनि जे चवण ते PTI जा कारकुन इदारनि खे धमकियूं ॾींदा रहिया। अस्सलाम वालेकुम जी, मैं तव्हांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।